अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल खुश आहियो? सब ख़ैर तैयार आहियो दोस्तों? अॼु असां पंहिंजी फटपटी खोलाई आहे। हाणे फटपटी जो सामान वठण था वञूं सदर में। असांखे सामान वठिणो पण वञूं असीं छा ते, इहो तव्हां ॾिसी हैरान थी वेंदा। फटपटी असां खोलाई आहे मगर असां सामान वठणु वञूं था वीगो ते। ॾिसो कीअं असां रही सघूं, फ्री जी बग़ैर जी मिलियल आहे। मतिलबु तव्हां सोचो त पंहिंजी कोन्हे, कंहिंजी बग़ैर वरिती आहे। असांजो यार असां सदर खां थी अचूं था त हाणे हलूं था पाण सदर, पंहिंजी फटपटी जो सामान वठंदासीं। पोइ अॼु कराची संडे बाज़ार आहे, उहो बि घुमंदासीं, तव्हांखे उहो बि ॾेखारींदासीं। मिलूं था पोइ शाम जो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां मार्केट तां आयासीं। मार्केट अचर जो ॾींहुं बंदि लॻी पई आहे। हाणे असां ॾिसूं था अगरि को असांखे सामान मिले थो त तव्हांखे ॾेखारूं था। अची विया आहियूं, मार्केट घणी बंदि आहे, अचर जो ॾींहुं आहे उन करे। पण अचर जो ॾींहुं मिस्त्री फारिग हो, हिकिड़ो फ्री वारो मिस्त्री हथ हलो, उन करे असां पुठा ॾिनासीं। पण ॾिसूं था अलाह करे सामान मिली वञे। भाई असां वरितो आहे चाचे खां क्लच प्लेटूं ऐं ड्रम, इंडिकेटर भी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, सामान असां वठूं था पिया। असांजी फटपटी खे सभु तैयार करायूं था। इंडिकेटर कुछ सामान वरितो आहे, कुछ वठूं था पिया। ही सदर मार्केट है, अकबर मार्केट, कराची सदर मोटरसाइकिल जी वॾे में वॾी मार्केट है। दोस्तों असां मार्केट में वापसी आयासीं पिया त अॻियां ही कराची जी कबूतर चोरंगी आहे। अॼु अचर जे ॾींहुं ऐं शाम जो टाइम थी वियो 4-5 जो टाइम आहे। उन करे हिते कबूतर घटि आहिनि। सुबुह जो टाइम ते ही सभु कबूतर सां भरियल हूंदी आहे ऐं माण्हू वीचारा ईंदा आहिनि। हाणे इहो साम्हूं सिंध सेक्रेटरी आहे, जिते पंहिंजा सिंध जा सभु कमकार थींदा आहिनि, डिपार्टमेंट आहिनि सभु। हिन पासे ही हाई कोर्ट आहे गुजराती मुंहिंजो सभु तव्हांखे ॾेखारियो। इहो अॻिते आहे, अॻियां साम्हूं पई आहे सिंध असेंबली आहे। दोस्तों ही असांजा हाल थी विया आहिनि फटपटी जा। हाणे फटपटी जो असां सामान वठी आयासीं। हाणे हिनखे असां फिट कंदासीं, पोइ तव्हांखे ॾेखारींदासीं। दोस्तों हाणे असां बाइक छॾीसीं मिस्त्री वटि। हाणे असां हलूं था अॼु घर, शाम थी वियो आहे इंशाल्लाह। मिस्त्री राति जो त ॾे कोन थो बाइक जी कंडीशन तव्हां पाण ॾिठी आहे, इहा कंडीशन में आहे। त हाणे कुझु राति जो कमु कंदो, कुझु सुबुह जो कंदो, पोइ सुभाणे पाण बाइक मिलंदी इंशाल्लाह। पोइ बाइक ते जेको सफ़र कंदासीं तव्हां ॾेखारींदासीं। अल्लाह हाफ़िज़, महिरबानी।